खबर शेयर कई पिया रतो देरो में रिपोर्ट एहसान बोसार जी। रतो देरो बरसा खोखर बिरादरी जो हलदर तकरार मामलो केस सां हथ खणण लाइ हमलो कंदड़ जवाबदारनि जी गिरफ्तारी लाइ ॻोठ अली नवाज़ खोखर जे रेवासिन खोखर बिरादरी जो एहतजाज। अली नवाज़ खोखर, नूर हुसैन खोखर, हुबदार खोखर, हाकिम खोखर, खान खोखर, मुजाहिद खोखर, सदाम खोखर ऐं ॿियनि जी अॻवाणी में हमलो कंदड़ जवाबदारनि जी गिरफ्तारी जो मुतालबो कयो ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हिननि चयो त कल असांजो वाक़ियो जेको तव्हां ॾिठो इन नेट ते बि तंहिंमां असांजा छोकिरा वञी रहिया हुआ शहर वञी रहिया हुआ। तंहिंमां मोहम्मद बश्क, मुश्ताक, गुलहसन 2-3 ॾींहं अॻु में मास्तर अनवर ऐं इरशाद ॿई धमकियूं ॾेई रहिया हुआ, केस मां हथ खण, तोखे जा मारींदासीं या वरी ॿीहर अगवा तोखे कंदासीं। तऊं वरी ॿियो ॾींहुं थियो, तंहिंखां इहे केरु गुलहसन, मुश्ताक इहे वञी रहिया शहर, हू लुकिया वेठा हुआ मास्तर अनवर जा छोकिरा 2, तंहिंमां निसार, इशफाक, मास्तर अनवर। तंहिं ते हिननि ते वरी अॻु हिननि जो वताईं, चयूं त केस मां हथ खण। पोइ हिते हिननि खे थफा थुफी कयूं, पोइ छोकिरा इहे बि निबीठा, पोइ 5 धक उन्हनि खे घटि वधि लॻा कुझु असांजनि खे। तंहिंमां इहे मुश्ताक आहे ऐं गुलहसन आहे, मुंहुं बि न पियो ॾिए मास्तर। असांजी वस वारनि खे अपील आहे, DIG लाण करिणो, IG लाण करिणो, ASP वस वारनि खे अपील आहे त असांखे इंसाफ़ ॾिए वञे। माण्हू बि अॻवा असांजो, FR बि असांजे मथां, असांखे असां वेठा आहियूं वलीदात गाबर ॻोठ अली नवाज़ खोखर, जेको आहे असांजो हमरा अॻवा थी वियो 4 महीना अॻु में, 4-5 महीना। उन में जेके त कुझु माण्हू ज़ाहिर बि थिया, मुंहुं न पियो ॾिए मास्तर अनवर, इरशाद। तंहिंमें असांजा छोकिरा शहर वञनि पिया त अनवर अली विड़ियो आहे हिननि सां, धक बि हया अथईं, चइनि पिया केस तां हथ खणो, न त हिकु माण्हू अॻवा कयोमांव, हाणे 2 कंदोमांव। इन धमकियुनि जे करे असांजा बि छोकिरा विड़िया, कुझु धक हुनखे लॻा, कुझु असांजनि खे लॻा। असां हिते वञी रहियासीं शहर, अली खान खोखर अची असांजो अॻु ॾिनई, उन सां 2-3 छोकिरा बि गॾु हुआ सम्झी। पोइ उते आयो, असांखे चई केस मां हथ खणंदो त सुठो अथव, जो न खणंदो 2 माण्हू ॿिया खणाईंदोमांव। पोइ असां चयोसीं भाउ असांजो पहिरियों चाचो गुम कयो थी, सम्झी, गुम कयो थी, तूं अॼु ताईं मुंहुं बि नथो ॾे। पोइ उन ते असांखे बि धक लॻी आहे, 2-3 हुननि जे माण्हुनि खे बि धक लॻा, सम्झी। ग़रीब चई चंबो आई मुंहं में, मूंखे चई तव्हां हाणे एॾा मुड़ुसु माण्हू चए केस मां हथ नथा खणो। असां चयोसीं भाउ तूं असांजा मुड़ुसु बि खाधी वेठो आहे, विड़े बि थो, दादागिरी बि करे थो। असांखे भाउ इंसाफ़ खपे, इंसाफ़ असां सां कयो वञे। लाड़काणो SP रते देरो लाशारी असां सां इंसाफ़ कयो वञे, नाजाज़ी थिए थो असां